मां आवाज पेश करां भयो भूरोमल मालवानी। सब भगत आया पर भमरा राम जी अभी कोन आया। कचेरी के वीरान करी हलिया वया। वेंदे वेंदे असां खां न ॿुधायो वञण जो कोन ॿुधायो। के महीना गुजरी वया असां खां नातो तोड़ी वञण खां। मधुर आवाज ॿुधी सब माण्हू रोण लगा। राम राम हुजे भमरा राम अवां खे। भोजन मंडली में ॿुधाई हलिया वया अवां बिना ॿुधो सत्संग आ। सत्संग सत्संग जी को बि रुनक कोन आ। भुजन गाईंदा हुआ भमरा राम जी कांसिया ऐं तंबूरा ॿुधाई हलिया विया। आऊं भूरा राम गाऊं तो भमरा राम ऐं महेशा राम गाईंदड़ हलिया विया। कोन रहिया हाणे हिन जगत में पंहिंजो नालो मशहूर कर हलिया विया। पंहिंजो नालो मशहूर कर हलिया विया।